अस्सलाम वालेकुम नाज़रीन। बेगरताई जी भी हद थींदी आहे। सिंधी कल्चर ते ही ॿई दाग आहिनि। ही फ़हाशी आम करण जो सबक़ ॾियनि था। छा अहिड़ियूं वीडियोज़ ऐं तस्वीरूं कढण सां आउं इन्हनि ॿिन्ही ते लानत कयां थो। उहे ॿई सिंध ते दाग आहिनि। अड़े रंडी रुबेली, कुझु त शर्म करियां सिंधी हुजण जो। तोखे शर्म त आहे ई कोन। रुबेली सिंध जे नाले ते दाग आहे। उन सां गॾु शाइर इरशाद जागीरानी बि सिंध ते हाणे दाग आहे। मशहूरु शाइर इरशाद जागीरानी जा कम ॾिसो। रुबेली जेका यादगिरियूं प्रोग्राम जे नाले ते पाण खे वॾी ॾुखायल साबित थी करे, जेका रमज़ान में पंहिंजा ऐब पाण थी ज़ाहिर करे। कुझु वक़्तु हिन पंहिंजे वीडियो में चयो त इरशाद जागीरानी माफ़ कजो, मूंखे अव्हां जो प्रोग्राम यादगिरियूं टेक्निकल मसइले जे करे न हलाए सघियासीं ऐं नई यादगिरियूं प्रोग्राम जी तयारी कयो। अॼु उहो यादगिरियूं प्रोग्राम तव्हां ऐं असां सभिनी खे सिंध वासियुनि खे हिन सूरत में आॾो थी अची मिलियो आहे। अचो त सिंधी मीडिया जे तमामु चैनलनि तां हिन वाहियात ऐं बेशरम औरत जी नेकाली ॾियारण लाइ हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयूं त जीअं सिंधी मीडिया मालिकनि ताईं मुतालिबो पहुची सघे। महिरबानी।